नाज़रीन, अहम ख़बर खां खे आगाह कंदा हलूं त सिंध हाई कोर्ट सिंध हुकूमत के मुख़्तलिफ़ खातनि में नौकरियूं ॾियण खां रोके छॾियो। अदालत नौकरियुनि बाबति जारी कयल इश्तिहारनि खे बि मुअतल करे छॾियो आहे। MQM सिंध जे 140 खातनि में मुक़ररनि ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सां रुजू करे वरितो। MQM सिंध हाई कोर्ट में मौक़िफ़ इख्तियार कयो त सिंध हुकूमत सुभाणे ख़त्म थी रही आहे। मुख़्तलिफ़ खातनि में गैर क़ानूनी भर्तियूं शुरू कयूं वयूं आहिनि। सिंध हाई कोर्ट पारां सिंध हुकूमत ऐं ॿियनि लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। नाज़रीन, अहम ख़बर खां हिकु भेरो ॿीहर आगाह पिया कयूं त सिंध हाई कोर्ट सिंध हुकूमत खे मुख़्तलिफ़ खातनि में नौकरियूं ॾियण खां रोके छॾियो। अदालत नौकरियुनि बाबति जारी कयल इश्तिहारनि खे बि मुअतल करे छॾियो आहे। MQM सिंध जे 140 खातनि में मुक़ररनि ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सां रुजू करे वरितो। MQM सिंध हाई कोर्ट में मौक़िफ़ इख्तियार कयो त सिंध हुकूमत सुभाणे ख़त्म थी रही आहे। मुख़्तलिफ़ खातनि में गैर क़ानूनी भर्तियूं शुरू कयूं वयूं आहिनि। सिंध हाई कोर्ट पारां सिंध हुकूमत ऐं ॿियनि लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी कया विया आहिनि।